तुम्हारे ही भीतर है। चंगाइयां बुराइयां वाची धर्म हजूर। और ऐसा नहीं कि तुम में सब में एक। मैं पूरा सत्संग उस एक के पीछे, जिन्होंने जाना है। सुखमनी में आप पढ़ते भी हो लेकिन पाठ करते हो। समरो समर समझ सुख पाओ, कल कल स्तन माया मिटाओ, समरो जास बसंबर के नाम जप वेद पुराण सुमरो तो सुधाकर किनो राम नाम एकाकर। ये क्या होगा इससे? सिर्फ पढ़ रहे हो बस। उसको देखो क्या बोल रहा है। एक जप एको सलाह एक सुमर एको मनाए एकस के गुण गाँव अनंत मन तन जाप एक भगवान एको एक अराप पूरन पूर रहो प्रव्याप अनेक विस्तार एक ते भय एक अरात प्राश्चित गए मन तन अंतर एक प्रभराता गुर प्रसाद नानिक इक जाता। गुर प्रसाद नानिक इक जाता। गुरु के प्रसाद से, गुरु के लिए इसलिए बोल रहे हैं, गुरु सतगुरु जान कर सतपुरख जिन जानिया। सतपुरख जिन जानिया, सतगुरु उसको कहते हैं। जो गुरु तुमको फंसाए वो गुरु नहीं है। जो बोले वहाँ भगवान है यहाँ भगवान है, सच्चा गुरु बोलेगा तुम भीतर जाओ। ऐसा भी नहीं बोलेगा मैं, अरे जैसा मैं हूं वैसे तुम हो। एक रत्ती तुम और मेरे में कम नहीं है। जैसे तुम हो वैसे मैं। सच्चा सतगुरु कभी नहीं बोला मैं भगवान, अरे मैं तुम कौन हो? जैसा मैं हूं वैसा वो जान के हमको बताता है। इसलिए सतगुरु की महिमा है। यहां धरती में भगवान तो कोई है नहीं। ऐसे मैं सबको कहूँ कोई भगवान नहीं है। सतगुरु जो हमारे आते हैं सबके सतगुरु, वही भगवान जान के हमको बता। और गुरु कुछ ऐसा थोड़ी बोलेगा तुम मेरी पूजा करो या ये करो, कुछ भी नहीं। वो बोलेगा तुम अपने भीतर जाओ, अपने भीतर जाओ। गुरु ही बताता है। और आप सुन के भी नहीं करते। और जो थोड़े बहुत धार्मिक हो जाते हैं, कुछ थोड़ा बहुत जान लिया। मैं आजकल देख रहा हूं जितना धार्मिक में अक्कड़ और अहंकार है उतना आम गृहस्थी में नहीं है। मैं तो कहता हूं इससे अच्छा आम गृहस्थी अच्छा है। उसको अक्कड़ तो नहीं है। ये थोड़े धार्मिक लोग थोड़ा कुछ ऐसे जान लेते हैं, इतना अक्कड़ आ जाती है। कभी नहीं पहुंच पाएंगे। ये अक्कड़ जब तक नहीं जाएगी तो मिटे नहीं। ये संत जिसकी मैं अभी व्याख्या कर रहा हूं वो मिटे हैं। कबीर मिटा है, कबीर अपने को मिटाया है। जो भक्ति मार्ग है उसमें अपने को मिटाया जाता है। भक्ति मार्ग में, ध्यान मार्ग में अपने को बचाया जाता है। ये दोनों विपरीत मार्ग हैं, मंजिल एक ही है। ध्यानी भी अपने एक को बचाएगा और वो अपने प्यारे को बचाएगा, खुद मिटेगा। लेकिन दोनों विपरीत हैं, विपरीत, अलग अलग। एक पूरब तो एक पश्चिम, दोनों अलग अलग हैं। लेकिन मंजिल दोनों जब पहुंचेंगे एक ही जगह पर। गंगा जाती है पूरब की तरफ और पश्चिम जबलपुर वाली नर्मदा वो पश्चिम की तरफ जाती है। अब तुम सोचोगे गंगा भी जा रही है यहाँ, वो पीछे जा रही है, वो आगे जा रही है, इसका मेल कैसे होगा? नहीं नहीं, वो भी मजा करती हुई दौड़ती हुई पूरब की तरफ जाती है, वो मजा करती हुई पश्चिम की तरफ जाती है। लेकिन वो जब पश्चिम में तरफ जाती है, ये पूरब की तरफ जाती है, जाके दोनों सागर में मिलती हैं। पूरब में भी वही है, पश्चिम में भी वही है।
मंजिल एक ही है, लेकिन दोनों के अलग अलग रास्ते हैं। ध्यानी का अलग रास्ता है, भक्ति वाले का अलग रास्ता है, और लोग यहाँ गलत कर रहे हैं। ध्यानी भक्ति में डूबता है कभी कभी तो बोलता है मजा नहीं आता, और भक्ति वाला कभी ध्यान में डूबता है बोलता है मजा नहीं। अरे दोनों मार्ग विपरीत हैं। या तो जान लो फिर उस मंजिल को, फिर तुम जो भी करो। जैसे एक स्वामी साहब का श्लोक आता है, निर्गुण ऐ सरगुण, निर्गुण ऐ सरगुण, बई रूप अलग अलग जा, निर्गुण ऐ सरगुण, तह जो कर तद रूप थी, बिना भेद भजन, प्रीत उसे परसन, सामी थींदे सो करी। चाहे निर्गुण हुजे चाहे सरगुण हुजे, हिकु आहे। जॾहिं ॼाणी दे जंहिं ॼातो, ऐं स्वामी साहिबु असांजे ॼातो श्लोक चई, त माण्हू कनि छा था, कार थो ॾे, दड़को थो ॾे असांखे, जेके भटकनि था पाठनि में, पूजाउनि में, हेॾे होॾे, या भवननि में, यज्ञनि में भटकनि था। पाठ पूजा भला हिनखे तॾहिं मिलंदे जॾहिं तूं कुझु श्राद्ध कराईंदे, हे कराए, कुझु बि न थींदो आहे। अंधविश्वास सॼो। पहिरियों त अंधविश्वास खां जेसि ताईं माण्हू रंध न थियो आहे, रंध चइबो आहे जेके बि इहे धार्मिक वीचार उन्हनि में हो अंधविश्वास मञींदो आहे, तॾहिं ही रंध थींदो आहे। रंध अखर वञी डिक्शनरी में कढिजो, हुनजो अर्थ छा आहे। ऐं तव्हांखे भउ थो थिए, कुझु थी न वञे, ॼातो ई कान थी। जेॾीमहिल ॼाणींदे कुझु बि न कंदे, हुन आत्मा खे ॼाणींदे। अञा स्वामी साहिब हिकु श्लोक चयो आहे, जे शरीर ॼाणी पाण खे त मरी मिटी थी, जे जीव ॼाणी पाण खे त जुड़ियो रहो जगदीश सां। जीअं आत्मा ॼाणी पाण खे त कढ संसे जो सीउ, पोइ जीअं वणई पीउ, स्वामी चवे राम रस। परमात्मा कोई राम याने वो सीता जो घोटु ऐं दशरथ जो पुटु राम न। राम हिकिड़ो अखर आहे जेको रघुअ जे पीउ बि उन राम खे ॼातो। भई राम अखर तां मथां धनुषधारी राम ॾियलु राम आहे। राम हिकु रस आहे, रसो वैसा, तुंहिंजे ई अंदरि उहो रस आहे जेको गुरबाणी में ईंदो आहे, राम रस पियो रे राम रस पियो, जह रस बिसर गए रस और। जंहिंजे पीअण सां ॿिया सभु रस विसरी वञे। हिन महिल तूं शराब थो पीए, गुटको थो खाए, मांस मच्छी थो खाए, हिन में रस थो सम्झे। ऐं जेॾीमहिल राम जो रस मिली वई त पंहिंजो पाण छुटिजी वेंदो। ऐं माण्हू दारू छुॾण जी कोशिशि कंदा, छुटिजे ई नथो, छो की हिनखे रस न मिलियो आहे। जंहिंखे चओ इहो ख़राबु थी मुड़े थोरी हिकारी वधीक, हिकारी वधीक, हुनखे रस न मिलियो आहे। जॾहिं न हुन परमात्मा जो रस मिलंदुसि, पंहिंजो पाण चवंदी मां छा थो पीआं, जहर। दारू पीअण में कीअं लॻंदो आहे, तव्हां सभिनी त पीतो हीअ त ॾिस। भई नए मां त चवंदा आहियां ॿार जेको आहे तव्हां हुनखे रस्ता ॾियारियो, झले करे हुनखे रस्तो मिले, झले थो पियो कुझु हूंदो। मां चवां पंहिंजे ॿार खे जंहिंमहिल थोरो वॾो थिए सिगरेट जो पैकेट ॾिसे बेटे पी, मतां वरी दोस्तनि वोस्तनि सां वञी मां थो चवां तूं पी, सचो आहे त हुनखे पीआरीस। हिकिड़ो सूटो त हाणे मां सम्झां थो नक मां त छा हेठियों बि दूंहों निकिरी अचेसि, अहिड़ो कौड़ो, अहिड़ो हणो त सही सूटो, खनि घी पूरो थी वञे त गोबा वेही अचनि, छा मिठो आहे छा? हुनखे मिठो पोइ करे छॾींदा आहिनि, नहीं झलींदा आहियो, पोइ हुनखे मिठो थी लॻंदो आहे, पी 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 पोइ मिठो थी वेंदो। बाक़ी त जहर आहे दारू। मां पहिरें भेरे सां जंहिं महिल मां पीतो
अहिड़ो कोड़ो खणी पिटी के भाई छाई वो झलनि पिया वॾा धीरे धीरे उहो रस पोइ मिली झलनि छो था पिया जे ॿारनि खे झलींदा आहिनि अॻे खेल हलंदो हो कोई बि ऐं लिखियलु हूंदो ए सर्टिफिकेट केवल वैष्णो के लिए हाँ तव्हांजो झलियो था तो छोरा मुड़ंदा आहियो मां त ॾिठा छोरा मुछूं लॻाए करे अठियानी वारी मुछ वठी करे खेलंदे उहो खेल अटकी पर मुछ जाओ जीअं झलींदे तीअं कंदे जीअं झलींदे पंहिंजे पुट हिकिड़ो पीउ पंहिंजे पुट खे चएसि पियो अहिड़ी पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे अहिड़ी काई ॻाल्हि न कजे अहिड़ी काई ॻाल्हि न ॾिसिजे जंहिंजे ॾिसण सां ख़राबी थिए पुट पियो चएसि कहिड़ी छा थियो जेको न अहिड़ी काई ॻाल्हि न ॾिसिजे जेकी ॾिसणु न खपे त चई छा जो खेल लॻो आहे न मोहन में उहो न ॾिसिजांइ पुट खे ख़बर बि कान्हसि पुट त चई मुंहिंजे पीउ झलियो आहे कुझु हूंदो वञे थो हुते साईं लिखियलु आहे केवल वैष्णो के लिए हिकिड़ी मुछ वठी आयो हीअं लॻाए नक में ऐं हीअं करे ॾिठईं त मुछ त वियो अंदरि वियो खेल ॾिसे पियो वेठो जेॾी महिल इंटरवेल थियो बतियूं ॿरियूं हा भाई छोकिरो बि ॿाहिरि निकिरे पियो ऐं पोयां पिणसि वेठो ॿिन्ही हिक ॿिए खे ॾिठो पुटु चएसि थो जाई इहा ॻाल्हि त चई अहिड़ी काई शइ न ॾिसिजे जेकी ॾिसणु न खपे मां तोखे ॾिठो आहे उहो पोइ चएसि मां तोखे हुन चयईंसि तूं कीअं त छोकिरे चयईसि तूं वरी कीअं आयो चई मां तोखे ॾिसण आयो वियो त न आहे न वरी पीउ थो चएसि मां तुंहिंजे लाइ आयो भई वियो त न आहे खेल ते खेल पाण बि पोइ ॾिसे उहो बि पोइ ॾिसे ईअं झलींदव त खेल मिठो लॻंदो दारू में झलींदे तूं करे ॾिसजांइ मां जंहिं न पीतो आहे हिकु सिगरेट छूटो त हणी ख़बर पइजी वेंदसि छा थींदो आहे सिगरेट दारूअ जो ढुक त भरे ख़बर पइजी वेंदसि छा आहे छा कोई आहे माखी आहे छा कौड़ो ज़हर पाण हुनखे मिठो था कनि पिया माण्हू हिकिड़ी ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे चई हालत ख़राबु थी नेठि न मिले ज़ाल ॾिठई सॼो घर तबाह थी वियो हाणे मां छा कयां हिकु भेरो वियो जंहिंमें साम्हूं गुतोसि उते जेको हुयो पीअण जो हा भाई पीअण ते वेठो हुयो ऐं ज़ाल पहुतो आयसि पथर रखिया ई दिलि ते पासे में कुर्सी खणी करे चई तूं कीअं आई आहीं ही मर्द वेठा आहिनि चई खॾ में पवनि मर्द चई मग़ज़ ख़राबु थी हिते कीअं आई आहीं चई न हाणे मां बि पीअंदुमि तूं कीअं पीअंदी आहीं ख़बर पवंदी चई न मां बि पीअंदुसि या त तूं बि हल घर न त हाणे हुन चई मां घर त न हलंदुमि मूंखे निंड ई न ईंदी राति जो चई मां बि पीअंदीमांइ चई भले पी पर मां न हलंदुमि मौकारे वरिते चई भले पी चई घुराए ॿ गिलास हाणे ज़ाल कॾहिं पीतो कान हुयो हिकदमि ॿ गिलास आया ज़ाल पाण बोतल खोले कॾहिं ख़बर कान्हे दारू छा थींदो आहे पैग छा थींदो आहे पाणी विझिबो आहे छा कबो आहे हीअं पलटाए ॿिन्ही हिन में गिलासनि में ऐं पंहिंजे मुड़ुस खे न चयसि टुकुर कंदा आहिनि तूं बि पी मां बि पियां मुड़ुस चई भाई मां त पीअंदुमि ऐं पीअंदुमि मूंखे त आदत आहे ज़ाल जेॾी महिल हिकिड़ो डुक भरी खाऊं ऐं असली अखियुनि मां ॻोढ़ा नक मां गोबा निकिरी आयसि पंहिंजे मुड़ुस खे चई ॿी ज़हर पीअंदो आहे चई इहो ई त पीअंदो आहियां तूं सम्झंदी आहियां मां अमृत थो पीआं पर मुड़ुसि कान माण्हू इहो रस पोइ थो थिए झलियूं था झल न कंहिंखे बि चए तोखे पीअणो आहे पी असली रस ते जंहिंखे सत्संग जे द्वारा पर सत्संग उहो जंहिं सत्संग में अहंकार न वधे जे अहंकार वधियो त हिकारी ख़राबु मां चवां उहो सत्संग न ॿुध वञी पंहिंजो दुकानु हलाए मां चवंदोमांइ भॻवान खे मां चवां तुंहिंजी इहा पूजा थी दुकानु हलाए सुठो थी दुकानु हलाइण कोई बुराई थोरी आहे तूं वञी तूं बचड़नि जे लाइ कमाए थो अची बचड़नि में जॾहिं चवां थो परमात्मा आहे तूं उन्हनि जी रोटी थो कमाए अची त तूं ग़लति थो करीं छा सुठो थो करीं माई घर जो कमु कनि उहो सुठो काॾे वञनि न मां चवां थो जेतिरो माण्हू थोरो सत्संग ॿुधे थो ऐं अहंकार थो अचे अकड़ थी अचे अहिड़े सत्संग ॿुधण खां
पंहिंजे घर जो कमु सुठो। मुंहिंजो बि सत्संग ॿुधे, अगरि अकड़ ऐं अहंकार थिए त न अचिजांइ मां ॾे। इहो समय छो थो वञे? पंहिंजो समय वञे, घर जो दुकानु हलाए, ॿारनि जे लाइ कमाए ईंदे, उहा मां पूजा चवंदुमि। सत्संग उहो जंहिं सत्संग में माण्हूअ जी अहंकार मिटिजे, विनम्र थिए। जेतिरो विनम्र थींदो, जेतिरो मिटजंदो वेंदो, ओतिरो परमात्मा जी ॼाण पवंदसि। ये कबीर जा अखर, पोथी पढ़ पढ़ जग मोआ, पंडित भया न कोई, ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होए, जब मैं था। ढाई आखर प्रेम का, ढाई आखर प्रेम का, इते सोचजो। वो अखर न, प्रेम हिकु अहिड़ी शइ आहे, प्रेम जंहिंखे चइजे, प्रेम मिटाईंदो आहे। ऐं जंहिंजो प्रेम मालिकियत ऐं स्वामित्व करे, उहो प्रेम आहे ई न। ऐं तव्हांजो प्रेम आहे मालिकियत वारो। मूंखे हिकिड़ो ॼणो चए पियो, मां पंहिंजे ज़ाल सां ॾाढो प्रेम कंदो आहियां, तव्हां जेको कथा में चवंदा आहियो उहो कंदो आहियां। मां यार कंदो आहियां त ख़ुशी जो कमु। प्रेम में मालिकियत न थींदी आहे, सामियत न थींदो आहे। प्रेम उनखे चइबो आहे, तूं ख़ुशि थी, तोखे जेको वणे तूं कर, मुंहिंजो तोसां प्रेम आहे। मां तुंहिंजे कंहिं बि ॻाल्हि में अड़ाउ न, तोखे ख़ुशि, मुंहिंजो प्रेम आहे, तोखे जेतिरी ख़ुशी थिए मां ख़ुशि आहियां हुन में। अब उहा छोकिरी जंहिंसां प्रेम हुअसि, हिकिड़ो आयुसि पेकनि जो छोकिरो जवान, उन सां ॻाल्हाए पई, ऐं परियां खां मुड़ुसु ॾिठो, आयो ऐं शुरो खणी बीह रहियो, चए मारींदुमि। मूंखे ख़बर पई, मां लानत पई, हे प्रेम थिए थो। अॼु हुन ॿिए सां थोरो ॻाल्हायो आहे, तोखे शक पैदा थी वियो, तुंहिंजो प्रेम आहे। ईअं ई माण्हुनि जो प्रेम आहे। माउ सां बि प्रेम आहे त माउ खे गार प्रेम आहे, पुट सां प्रेम आहे, पुट जो कमाऊ आहे ठीकु आहे, नथो कमाए त प्रेम ख़तमु। ये प्रेम न आहे। प्रेम में माण्हू हाराईंदो, पर परमात्मा में जॾहिं माण्हू मिलंदो, खटण जी न कंदो, हाराईंदो। असां सभु खटूं था संसार। खटण में संसार यानी खट, जीअं खटंदो वेंदे तीअं मथे चढ़ो, तीअं तीअं अहंकार वधंदो वेंदे। जेॾो वॾो माण्हू थींदो वेंदो, ओतिरो वॾो अहंकार, जेतिरो नंढो ओतिरो अहंकार। 10 रुपए वारे खे 10 रुपए जेतिरो अहंकार, करोड़ वारे खे करोड़ जेतिरो अहंकार। तो वञी ॾिसो, ये मां जीवन जी जेके चइजे कड़वा सच, कौड़ो सच। जेतिरो माण्हू मथे चढ़े थो, ओतिरी अकड़। तव्हां ॾिसो था पिया, हे ॾाढा पैसे वारा, मां ॾेई कोई ॿाहिरि वेंदो आहियां, कोई ईंदो आहे, ॾिसंदा ॾाढो करोड़पति, पोइ थोरो वेही करे ऐं चवंदा, साईं मां तव्हांजे चरणनि जी धूल आहियां। मूंखे त मां अॻे ई प्रैक्टिकल वारो सत्संग मुंहिंजो, मां अगरि चवांसि वठि चरण जाई आहे, मूंखे मोचड़ा हाणे। उहो इन करे चए थो, मां चवां तूं चरणनि जी धूल आहे, तूं चओ न न तूं चरणनि जी धूल, न न तूं त बढ़िया आहे, तूं त वॾा पोइ ठरंदो। ऐं मां चवां त न वठि पेर, तूं आहीं जाई चरणनि जी धूल आहे। मूंखे मोचड़ा हूंदो ओॾी महिल, त मां इन करे चयोमांइ ॿाहिरों छा पियो चए, मां चरणनि जी धूल आहियां। कान्हे को अंदरि में हुनखे अहंकार आहे। मथां ईअं सोचो त चरणनि जी धूल, अरे हे माण्हू खोड़ाईंदा आहिनि। मां दास, छाजो दास? चईसि त साईं दास ॾेखारे छटियो कीर प्यारे। इहे सभु चवण सां छा थी वेंदो आहे? अंदरि में विनम्रता अचे। प्रेम वारो माण्हू झुकंदो, चवंदो मां न तूं। जंहिंसां बि प्रेम हूंदुसि, तूं खा, तूं पी, तूं हल, इहो थी प्रेम। पर हिते खोड़ अखर लिखियल आहिनि सार्वजनिक स्थाननि ते, जंहिंजो अर्थ ग़लति आहे, तव्हां उनखे ॿियनि हंधि चवंदा आहियो। खोड़ अखर मां ईअं ॿुधायांव।
आदर चाहते हो आदर देना सीखो, गलत। कर्म ही पूजा है, गलत। मिटा दे अपनी हस्ती को जो मर्तबा चाहे, दाना खाक में मिलके गुले गुलजार होता है, गलत। खोड़ अड़ा अखर आहिनि जेके तव्हां चवंदा आहियो जंहिंजो अर्थ ग़लति आहे। तव्हांखे तो अंदर गहराई में वञी सोचे ॾिसो। आदर चाहती हो तो आदर दियो। चाहने वाला और आदर दे, आदर न मिलंदो उनखे। आदर चाहते हो तुम, जो चाहता है उसको आदर कभी नहीं मिलेगा। अगर पी हुजे, चाहे ज़ाल हुजे, चाहे मुर्स हुजे, जेको आदर चाहे तो तव्हांखे आदर मिलंदो न मिलंदो। और कोई कंहिंखे आदर अगर भाव ॾिए थो, बदिलो वठंदो आहे। तव्हां हिन महिल न सम्झंदव मुंहिंजी ॻाल्हियूं, ऐं जेॾी महिल जीवन बीतजंदव तव्हांजे साम्हूं उहे ॻाल्हियूं ईंदव, तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदव। हिकिड़ो पीउ आयो मुंहिंजे साम्हूं, जवान ॿार, खोड़ ॼणा मूं वटि ईअं वेठा हुया। सत्संग पोले थोरी देरि खां पोइ पीउ हीअं थो चएसि, हे साईं ॾिस गॾु, अकुल बिल्कुलु कान्हे इसको, बेवकूफ़। छोकिरो हीअं बीठो हुयो, अखियुनि में हुनजो पाणी बि वही आयो। एॾी फज़ियत पीउ कयईंसि। मां चयोमांसि यार तुंहिंजो पुटु सुठो थी। जे सुठो आहे, कीअं सुठो आहे? मां हाणे तोखे मोचड़ा नथो हणाई, तूं हुनजी जवान ॿार जी एॾी फज़ियत तूं करी। ईअं ॻाल्हाइबो आहे पंहिंजे पुट जे लाइ? हुनखे गॾो गॾो चई गॾो करे छॾींदुसि। कहिड़ो बि पुटु हुजे हुनखे तूं सम्मान ॾे। मां चवां जेको हूंदो बि बुद्धिहीन, बुद्धिमान थी वेंदी। हुनखे उस्कराए, तूं सभु करे सघें थो ईअं। ऐं उहो ई टमे रहते मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं। हाणे उहो पुटु जवान थी वियो आहे, पीउ ॿुढो थी वियो आहे। जेॾी महिल पीउ कुझु बि चइनि माण्हुनि जे साम्हूं ॻाल्हाईंदो आहे, पुटु हिकदमि चवंदो आहे तूं चुप करे वेह, वॾे वेह, बसि करे वेंदो कर, तूं किथे बि न ॻाल्हाईंदो कर। मूंखे यादि अची उहा ॻाल्हि जेकी तूं चई पहिरियों। उहो पुट खे बि ख़बर कान्हे त मां छा थो कयां। थी वेंदी। हे सॼो संसार ईअं ई अथव। सुठो कंदे सुठो थींदी। मां त सभिनी खे पंहिंजे घर जे लाइ चवां, घर में प्रेम अगरि आहे, परमात्मा आहे, तुंहिंजो घर थिए। मां घर में सभिनी खे चवां, सची थो चवां, मंदर न ठाहे। माण्हू मंदर ठाहींदा आहिनि घर में, ऐं अखियुनि सां थो ॾिसां ग़लति था कनि पिया। अरे मां चवां ॿियो मंदरु छो ठाहियो थी? तुंहिंजो घर मंदरु आहे। तूं वहिंवार कर भगवत्ता वारो, तुंहिंजो घर मंदरु आहे। तुंहिंजो जेको बि घर में करींदो तुंहिंजी पूजा आहे। ॿी पूजा छो? भोग लॻाइणो, ही करिणो, घर में गारियूं था कढो पिया। हे तव्हांजो घर मंदरु न आहे। घर मंदरु, घर में मां त चवां चाहे दुकान में कोई भॻवान जो फोटो न। मुंहिंजी ॻाल्हि हिन महिल कौड़ी लॻंदव, पर तूं करे ॾिसजांइ। भॻवान जो फोटो लॻाए, जेको ॼणो किराणे वारो भॻवान जे फोटूअ सां ईअं अगरबत्ती ॿारे थो, ऐं 15-15 मिंट अलाए छा था चवनि। भॻवान हाणे ग्राहकी थोरी वधाए, मूंखे ड्राफ्ट कढाइणो आहे, मूंखे हीअं कर, मूंखे हीअं कर, मूंखे हीअं कर। वॾो आयो अथसि ग्राहक सुबुह सुबुह जो, चएसि थो भाई मूंखे 5 किलो खंडु ॾे, महिमान वेठो आहे, जल्दी कर। हे वेठो हीअं। अरे मां चाहियां थो जल्दी ॾे, हीअं निहारेसि थो पियो थियो। अंधो आहे, ॾिसे नथो, मां पूजा थो कयां। दो कौड़ीअ जी पूजा थी। ऐं इहो भॻवानु अगरि ख़ुशि थिए, मां कथा करणु छॾे ॾींदुमि। जो तुंहिंजो भॻवानु इहो ख़ुशि थिए, हुनखे खंडु ॾे। हो अड़े फोटू रखो ई न। तूं सच जो वहिंवार। ग्राहक चई भॻवानु थी, हुनखे अहिड़ी नज़र सां ॾिस, इहो असांखे रोज़ी ॾींदो भॻवानु। कबीर कयो, रवदास कयो। रवदास त जुती पाराईंदो हुयो, चवंदो पंहिंजो प्यारो प्रीतम आयो आहे, हिनखे जुती पारायां, हुनखे जुती मुंहिंजी वणंदी आहे ॾाढी। ईअं न ठगी कंदो हुयो, पंहिंजे रोज़गार जेतिरा पैसा वठंदो बसि।
वो काॾे चढ़ी वियो रवदास, काॾे चढ़ी वियो कबीर, वो लटो खणी वेंदो चवंदो उनखे राम चवंदो, राम कोई धनुषधारी राम न, माण्हुनि में राम, राम बीठो हूंदो मुंहिंजो इंतज़ारु कंदो हूंदो, मां हुनखे कपिड़ो ॾींदुसि। अहिड़ी भावना रखो, कॾहिं बुख बि न मरंदी, तोखे पंहिंजो पाण रोटी मिलंदी। अहिड़ी भावना ॾिसण वारो त हिते ॾिसई थो न, तुंहिंजी उनजे लाइ भावना कहिड़ी कई आहे। माण्हू भावना ई ग़लति थो करे, ग्राहक आयो आहे मुर्गो हाणे कटियांसि, भेण शुरू खणी कटींदेसि, मुर्गो आयो थी, हे माण्हू कयो ग़लति, पोइ थिएव ग़लति, पोइ मां ॾे ते साईं मदी आहे, मदी आहे त भेण कई पाण थी न ईअं मदी। तूं चङी तरह सां ग्राहक खे ठेकिल कर, कॾहिं ग्राहक तुंहिंजे दुकान खां परे न थिए, अहिड़ो वहिंवार कर। भॻवानु आहे हिन में, मुंहिंजो भॻवानु, मां सभिनी खे निवेदन कयां, मुंहिंजो भॻवानु न कोई मथे वेठो थी, न कोई भॻवानु मथे इहो ब्रह्मा विष्णु महेश इहे कुझु बि न, भॻवानु हिते हे सभ में व्यापक आहे, उहो उनखां सवाइ आहे न। सृष्टा ही सृष्टि आहे। माण्हू चवंदा आहिनि संसार खे छॾियो, संसार तव्हांखे फासाए वेठो आहे, कोई न फासाए वेठो आहे, ये संसार ही परमात्मा आहे, इहो परमात्मा खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। बाक़ी जेको असांजो वहिंवार इहो सुपिनो आहे, इहो ॾे वठि सुपिनो आहे। हिकु परमात्मा, गुरु ग्रंथ साहिब में वाणी ॾे अथव, जो सुपना और पेखना ऐसे जग को सान, इसमें कुछ साचो नहीं, नानक बिन भगवान, भगवान खां सवाइ ॿियो कुझु बि कान्हे, इहे सभु भगवत आहे, इहो ई आहे। इते तूं ग़लति थो करें ऐं तूं पूजाऊं थो करें, थींदी कुझु बि न, टके जो बि ॿोध न खुलंदी। करे ॾिसजांइ, तूं कर, तूं जेतिरो करिणो थी, मां गारंटी थो ॾियां, न थींदी कुझु, सभु इते ई थी। भॻवानु इते आहे, हाणे आहे, हिन महिल हींअर इते ई आहे, इन खां सवाइ ॿियो कुझु बि कान्हे। इहा ई वाणी कबीर जी, गुरु नानक जी, एक ओंकार, इन जो अर्थ आहे हिकु ई परमात्मा, कोई हाणे न, आदि खां वठी। गुरु नानक जो हिकु अखर तव्हां ॿुधो हूंदो जप साहिब में, आदेश तिसी आदेश, आद अनिल अनाहद, जुग जुग एको वेश। हाणे हिन जो अर्थ छा आहे? आदेश, आदेश यानी प्रणाम। जीअं अहिड़ो सत्संग ॿुधे, मां चवां केॾी महिल बि तुंहिंजो भावना निकिरी ईंदे, चओ तूं कंहिं ज़ाल खे बि पेरे पई सघे थो, ज़ाल न ॾिसंदे परमात्मा ॾिसंदे। माण्हू भले खिलंदे, चओ पुट खे बि पेरे पई सघे थो, ईअं थोरी आहे, पुटु ॿियो आहे छा? उहो ई गुरु जेके सचा संत आहिनि। बुले शाह जो सलो हिकिड़ो, तव्हां अॼु खां 70 में पिक्चर आई बॉबी, घणा साल थिया, 30 ऐं 40 49 साल आई न बॉबी। बेशक मस्जिद मंदिर तोड़ो, बुले शाह है कहता, पर प्यार भरा दिल किसी का न तोड़ो, जिसमें है दिल भर रहता। पूरे विश्व में हलियो, तव्हां ॿुधो बि आहे, तंहिंखां पोइ बि तव्हां भटको था। अहिड़े संत चयो बुले शाह है कहता, ये भितियुनि गारनि चूननि सां ये मंदिर ठहियल भॻवान जा घर, इहे मां ॾिसां थो पियो। तव्हां पूरे विश्व में अगरि झगड़ो आहे त धर्म जे नाले ते, तव्हां कोई बि झगड़ो अचे, झगड़ो मूंखे ॿुधायो, पोयों धर्म जी हूंदई ॻाल्हि। इहे झगड़ा थियनि था पिया, इहे असांजो आहे, हे मां सोचां थो तव्हांजे घर में 10 भाती आहिनि, 10 भाती सभिनि जे घर में जो हुजनि, 5 हुजनि, 10 हुजनि, सभई तव्हां चवंदव न हे घर कंहिंजो आहे, हे घर कंहिंजो आहे, कंहिंजो आहे, असांजो आहे, सभु चवंदव न, चवंदव। कोई मंदिर कोई चवंदो हीअं असांजो आहे, सभई मिली करे, मुस्लमान बि चवे, हिंदू बि चवे, ईसाई बि चवे, यहूदी बि चवे, फारसी बि चवे, चवंदो हे हिंदुनि जो आहे, हे मुस्लमाननि जो आहे,
हे ईसाइन जो आ, हे यहूदिन जो आ, हे बुद्धन जो आ, हे यहूदिन जो आ, हुन जो आ, लेकिन चर्च वारा ईसाई छह धर्म आहिनि, सभिनि जा पंहिंजा पंहिंजा आहिनि। भगवान जा घर बि अलॻि अलॻि, ऐं भगवान जा नाला बि अलॻि अलॻि। हिकु गुरु नानक, हिकु ओंकार, सभु हिकु आहे। हिंदू हुजे, मुस्लिम हुजे, ईसाई हुजे, सिखाई हुजे, केर बि हुजे, हिकु माण्हू आहे, हुन में हिकु परमात्मा आहे। थोरो इस्लाम ॿुधूं था या दरकती थी वई, ॼटा ॼटा केर बि आहे। हिकिड़ो गीत चवंदा आहिनि ॿार, राम एक है, रहीम एक है, कृष्ण एक है, करीम एक है। हमने मजहब की दीवारें डालकर इनको कर दिया जुदा जुदा। मेरे खुदा मेरे खुदा, वो अगर आहे तुझे घर में तो सब हिकु आहे। मंदिर भी वही आहे, मस्जिद भी वही आहे, सिनेगाग भी वही आहे, चर्च भी वही आहे, गुरुद्वारो भी वही आहे, सब वो हिकु आहे। तॾहिं थी असली ज्ञान, जंहिंखे ज्ञान चइजे, जेके चवंदा आहिनि ज्ञान लब्ध वा परम शांति। ज्ञान में भी अगर द्वंद है तो वो ज्ञान ज्ञान नहीं है। जिसमें अद्वैत हो वो है ज्ञान। तत्वमसि, सब में एक परमात्मा, जेको सत्य साईं बाबा चयो, शिरडी वाले, सबका मालिक एक। लिखियल हूंदो आहे, सही आहे, सभिनि जो मालिक हिकु ई आहे। हिन में नालो न आहे, रूप न आहे। तव्हां रूप कंदव, नालो कंदव, द्वैत में हली वेंदव। वो अरूप आहे। इन करे गुरु नानक चई एक ओंकार, एक ओंकार, हिकु ही परमात्मा, सब में व्यापक। एक ओंकार सत्य नाम, ये ही सत्य है, वो ही करता है, वो ही करता पुरख है, वो ही निर्भय है, वो ही निर्वैर है, उसका वैर नहीं है। आप उसको अगर न कुछ बोलो, न कहो नाम वाम, न कहो कुछ भी, फिर भी तुमको भोजन देगा। ऐसा नहीं तुम वैर कर रहे हो तो मैं तुमको भोजन न दूँ। वो निर्वैर है। रावण में भी वही है, राम में भी वही है, साधु में भी वही है, असाधु में भी वही है। जब ऐसा दिखने लगेगा एक ही नूर, तब है वास्तविक ज्ञान। इसको बोलते हैं ज्ञान लब्धवा परम शांति। ये अलग है, ये इनका है, ये इनका है, अलग अलग। परमात्मा को तुम जुदा जुदा कर दिए, सब एक ही है। मैं इसलिए बोलता हूँ उसका नाम भी न लो। जो नाम लेते हैं ना वो संकीर्ण कर देते हैं। विश्व है पूरा। आप ऐसे राम बोलोगे तो इस्लाम नहीं बोलेगा, तुम अल्लाह बोलोगे तो हिंदू नहीं बोलेंगे, अगर गॉड बोलोगे तो फिर इस्लाम नहीं मानेगा। ये क्या है? एक ही परमात्मा है, उसका कोई नाम नहीं है, उसका कोई रूप नहीं है, उसका कोई आकार नहीं है, वो निराकार है, जिसको बोलते हैं धन निरंकार। वो जो अपने को अलग मानते हैं, हम निरंकारी हैं भैया, हम आपसे नहीं, आप जैसे नहीं, हम निरंकारी। ये गलत। सब में निरंकार। और जो अपने को अलग करता है, अलग ढाई चावल की खिचड़ी पकाता है, दुख में रहेगा। सुख में वही है, हमने एक को एक कर जाना, दो कहे तिन्हीं दो जग जिन नाही पहचाना। एक पवन एक पानी एक ज्योत संसारा,
एक ही खाक घड़े सब भांडे, साजी साजनहारा, जैसे 12 काष्टई काटे अगन न काटे कोई, सब घट अंदर तू ही व्यापक धरिए स्वरूपे सोए, माया मोह गर्भ करत है काहे को गरवाना, निर्भय भया कछु न सीजे, कहे कबीर दीवाना। आखिरी में सभिनि जे अंदर विठल परमात्मा के नमस्कार। ओम शांति शांति।